में विहारे असीं वरी भाई बाले जी कथा था करियूं। भाई बालो जेको अॻिते हाणे गुरु साहिबनि खे ॿुधाईंदमि सॼी उमिरि जेको हुन गॾु रहियो न, अॻिते हुननि जी जीवनी ॿुधाईंदी। गुरु अंगद देव साहिब खे मस्तु महिमा अथनि। त भाई बालो साहिबनि खां रुख़्सत वठी तलवंडीअ सुख साण पहुतो। हुनखे हर वक़्तु साहिबनि जी तार मन में लॻल हूंदी हुई ऐं गुण खाण साहिबनि जा हर वक़्तु गुण ॻाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं खेसि ओचितो अची ख़्यालु थियो त सतगुरु बाबा पाण त सचखंड ॾांहुं पधारी विया, पर संदन गादी नशीन मां वॾभागी जो दर्शन ज़रूरु करणु घुरिजे। धन गुरु नानक वीचार करे हू जल्द तयार थियो ऐं खंडूर साहिब ॾांहुं रुख रखियाईं। पंध लताड़े कारकत पूरन मासी ॿी पातशाही साहिब जन जे हज़ूर में हाज़ुर थियो। धन गुरु अंगद देव साहिब जी ऐं करतार पुकारे यथाशक्ति भेटा रखी ॿई हथ जोड़े अची मथो टेकियाईं। महाराजनि जो दर्शन करे ॾाढो प्रसन्न थियो ऐं पंहिंजो अचणु सफलो सम्झाईं। साहिबनि संदसि पुठी टपी ऐं खेसि वेहण लाइ चयो। महाराजनि जो हुकुम पाए भाई बालो वेठो। साहिबनि पुछियुसि त भाई जी किथां आयो आहीं? भाई बाले चयो त स्वामी मुंहिंजो अचणु तलवंडीअ मां थियो आहे। महाराज भले आहे जीव आहे पर हिते को कमु हुई। महाराज पुछे थो भले आहे जीअं आहे पर हिते कोई कमु हुई। भाई बाले चयो स्वामी तव्हांजे दर्शन जी सिक हुयमि तंहिं लाइ हिते आयो आहियां। वरी महाराज पुछनि था तुंहिंजे सतगुर जो नालो ऐं मतो कहिड़ो आहे? भाई बालो चए थो भाई बालो स्वामीअ जा वचन ॿुधी विषय रहित सुभाउ ॾिसी हथ ॿधी वेनती कई त साईं जन खे सभु कुझु मालूम आहे। तंहिं हूंदे बि तव्हीं फरमायो था त आऊं हाज़िर आहियां। मुंहिंजो सतगुरु श्री गुरु नानक साहिबु आहे जंहिंजे चरणनि जी धूड़ कलयुग जे पापी जीवन लाइ दुख जी औषधि आहे। हे गुरु ग़रीब निवाज मां सतगुरु नानक देव जन जे खिदमत में घणो वक़्तु गुज़ारियो आहे। जॾहिं मुंहिंजो 3 सालनि जी उमिरि हुई तॾहिं खां वठी मूं संदन संग कयो आहे। संदन प्रेम में मुंहिंजी बाल अवस्था ऐं जवानी बि गुम थी वई ऐं बुढ़ापण खे अची पहुतसि। इन्हीअ मुदत अंदरि मूंखे साहिबनि 10 ॾींहं दिशाउनि जो दर्शन करायो। मां हर वक़्तु संदन चरणनि में रहंदो हुउसि। जेके जगत जा जीव साहिबनि तारिया आहिनि से मूंखां ॿुझा न आहिनि। केतिरो भाङो पृथ्वीअ जो साहिबनि सुर्ग समान करे छॾियो आहे ऐं मुंहिंजो नालो बालो आहे। धन गुरु नानक साहिब की जय। कृपा सागर सतगुरु इहे वचन ॿुधी पंहिंजे दासनि खे वॾाई ॾियण लाइ हिकदमि उथी हेठि आया ऐं पंहिंजूं ॿाहूं ढिघियूं करे घणी सिक सां भाई बाले खे भाकुर पाए गॾिया ऐं हिकदमि सिक में अखियुनि मां आब अचणु लॻो ऐं बिल्कुलु व्याकुल थिया। एतिरे कंदे ॾींहुं गुम थी वियो ऐं राति थी वई। तंहिं करे भाई बाले साहिबनि जो ध्यानु हृदय में रखी राति जो हुते रही पियो। सिख संदसि बिल्कुलु चङी ख़ातिरी कई। सुख जी राति गुज़री ॾींहुं थियो ऐं महाराज जी समाधि खुली ऐं सनानु पाणी करे आसन ते अची वेठा ऐं भाई बाले खे पाण वटि घुरायो। भाई बाले अची साहिबनि जे चरणनि ते मथो टेकियो। महाराजनि खेसि आज्ञा कई त भाई बाला असांखे सतगुरु नानक देव जन जो मुंड खां वठी सर बस्तो अहिवाल पूरन तरह साण थी ॿुधायो। भाई बाले अर्ज़ु कयो त स्वामी आउं साहिबनि जे जनम कथा खां वाक़ुफ़ न आहियां। महाराज मूंखां अॻु पृथ्वी ते आया हुआ। बाक़ी माण्हुनि जे वाता ॿुधो अथमि त कती महीने जे पूरन मासी ॾींहुं संवत 1526 में गुरुजन जो जनम थियो। धन गुरु नानक साहिब की कार्तिक महीने 1526 मनाईंदा आहिनि गुरु नानक जयंती। कतीअ महीने जे पूर्णमासी ॾींहुं संवत 1526 में गुरुजन जो जनम थियो हो ऐं माण्हुनि जे वाता हीअ बि ॿुधल अथमि त ब्राह्मणनि संदन जनम पत्री में सभु समाचार लिखियो हो। संदन पिता जो नालो भाई कालू हो। उहा साहिबनि वारी जनम पत्री वटि रखियलु हुई। भाई कालू जन खे परलोक पधारे घणो वक़्तु थियो आहे। संदन भाउ भाई लालू अञा जीअरो आहे ऐं बिर्ध शरीर थी वियो अथसि। संदसि घर तलवंडी में आहे।
इहा ख़बर ॿुधी स्वामी बिल्कुलु ख़ुशि थिया ऐं भाई बाले खे चयो त इहा जनम पत्री कंहिं नमूने साण असांखे मिली सघे। तव्हां मां को अहिड़ो असांजो प्रेमी सिख आहे जो उन जनम पत्रीअ जो असांखे दर्शन कराए। भाई बाले जवाबु ॾिनो त स्वामी भाई लालूअ जे घर खोजना करण साण शायदि लभ बि पवे, हितां को माण्हू उॾाई वञणु घुरिजे। स्वामिनि फरमायो त इहो कमु तोखां सवाइ ॿियो कोन करे सघंदो, छाकाणि जो तूं उते जो राखू ऐं संदन घर जो चङी तरह वाक़ुफ़ु आहीं। भाई बाले चयो त महाराज आउं हाज़िर आहियां वञण लाइ, पर दया पाले हिकु सिख ॿियो बि मूंसां गॾिजो त ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे झटि वञी पहुचंदासीं ऐं उते पहुची भाई लालूअ जे घर जांच कंदासीं। जेकॾहिं पत्री लभी पई त मूंखे पक आहे त हू ॾियण खां इनकार न कंदो। वाह! सतगुरु भाई बाले ते न्याज प्रसन्न थिया ऐं खेसि आसीस ॾिनऊं त तोखे करतार चित ईंदो ऐं लाला पुण्य सिख खे घुराए हुकुम कयाऊं त तूं भाई बाले साण गॾिजी असांजे मिठे नूर ऐं असांजे ईश्वर जंहिंजे जन्मभूमिअ मां सदिन जन्म पत्री खणी आओ। साहिबनि जा वचन ॿुधी सिख पाण खे वॾभागी सम्झी भाई बाले सां गॾु ॿई साहिबनि जे क़दमनि ते मथो टेके श्री गुरु नानक देव जन जो ध्यानु दिलि में धारे करे पंधु पिया। रस्ते ते महाराजनि जा गुण ॻाईंदा ऐं अमृत रूपी वार्ताऊं कंदा पंधु लताड़े अची सुख साण कॉलोनीअ में पहुता ऐं भाई लालूअ जे घर वञी खेसि वंदना करे मिलिया। भाई बाले भाई लालूअ खे अर्ज़ु कयो त भाई जी आउं श्री गुरु नानक देव जन जे गादी नशीन श्री गुरु अंगद साहिब जन जो दर्शन करणु वियो। मूं जेका ई कला महाराजनि में ॾिठी हुई साई हिननि महापुरुषनि में ॾिसण में आई। मूंखे तव्हां ॾांहुं मोकिलियो अथनि त साहिब नानक देव जन जी जनम पत्री भाई जन खां वठी अचे, सो तव्हीं भलाई करे पत्री ॻोल्हे असांखे ॾियो, छाकाणि जो महाराजनि खे बिल्कुलु जनम पत्रीअ जे ॾिसण जो घणो चाव आहे। इन्हीअ लाइ इहे सिख बि मूंसां गॾु मोकिलियो अथनि। भाई लालूअ जवाबु ॾिनो त उन जनम पत्रीअ जी मूंखे का बि ख़बर न आहे, पर तूं नानक साहिब जो सिख आहीं, मूंखे ॿुधाए त हींअर गुरू केरु थो कोठियो वञे। अंगद साहिब या बाबा श्रीचंद ऐं नानक जी वंजी कंहिं वटि आहे, पुट खे ॾिनाऊं या शेवक खे गादीअ जो वारिस करे थो चयो वञे। वाह वाह! धन गुरु नानक साहिब की हुननि जी आदि खां रीति ईअं लॻी आहे, पुट खे ॾींदा आहिनि गादी न, हुननि जी महिमा अलॻि वॾी हुई। भाई बाले वराणी ॾिनी त साहिबनि जे गादीअ ते गुरु अंगद साहिब विराजमान आहिनि, जंहिंजे अॻियां पाण महाराजनि 5 पैसा ऐं नारियल रखी मथो टेके खेनि गादी बख़्शे छॾी हुई। हाणे बाक़ी केरु रहियो जो बरोबरी करे सघे। बाबा श्रीचंद महाराजनि जी संतान आहिनि, हुननि खे पंहिंजो योग अभ्यास घणो आहे, पंहिंजी मत वारा आहिनि, पर हे साहिब ॼण की निज गुरु नानक साहिब आहिनि। धन गुरु नानक साहिब की जय। भाई लालूअ चयो त तमामु चङो, मां जनम पत्री ॻोल्हियां थो पर लभणु ॾाढी मुश्किल आहे। एतिरो चई भाई लालू ऐं पाण सभई ॻोल्हा में थे लॻी विया। नेठि 5 ॾींहं ॻोल्हे लॻाऊं। धन गुरु नानक साहिब की जय। भाई लालू उहा जनम पत्री भाई बाले खे ॾिनी ऐं 5 पैसा ऐं हिकु नारियल बि भाई बाले खे ॾिनाई त उते पहुची हीअ मुंहिंजी भेंट साहिबनि जे अॻियां रखी मथो टेकजांइ ऐं मुंहिंजे पारां साहिबनि खे अर्ज़ु कजांइ त जेकॾहिं तव्हांजे गदीअ ते वेहण करे श्रीचंद कुझु कावड़ करे त तव्हीं धरतीअ वांगुरु धीरजवान थीजो। धन गुरु अंगद देव साहिब की जय। तंहिं ते भाई बाले चयो त श्री गुरु अंगद साहिब जन साक्षात गुरु नानक देव जन जो अवतार आहिनि, महाराजनि वटि क्रोध किथां आहे। एतिरा वचन चई भाई बालो ऐं सिख जनम पत्री खणी पंधु पिया ऐं जल्दी पंधु लताड़े अची खंडूर साहिब में साहिबनि खे मथो टेकिया। साहिबनि जनम पत्री वठी मथे ते रखी बिल्कुलु ख़ुशि थिया ऐं भाई बाले ते बिल्कुलु प्रसन्न थिया। भाई बाले ऐं सिख खे आशीष करे चाहियूं त तव्हांखे नाम चित ईंदो। धन गुरु नानक साहिब की जय। तव्हांखे नाम चित ईंदो ऐं भाई बाले खे चाहियूं त प्यारा पोइ असांखे अॼु साक्षात साहिब जो दर्शन करायो आहे, जंहिं करे असांजा सभु भर्म दूर थी विया आहिनि। साहिबनि तंहिंखां पोइ जनम पत्री खोले ॾिठी,
जन में संस्कृत अखर लिखियलु आहे। कंहिंखे हुकुम कयाऊं त तव्हां मां को संस्कृत अखर ॼाण हुजे त हीअ पत्री पढ़ी असांखे अर्थ सम्झाइनि। असांखे हीअ पत्री गुरुमुखीअ में तर्जुमे करणी आहे। सभु को माण्हू पढ़ी ऐं ॿुधी गुरमत पाए। धन गुरु नानक साहिब की जय। गुरु अंगद देव साहिब जे महिल उहो गुरुमुखी अखर ठाहे न, त हुन खां पोइ जेके बि हुनजी महिमा आहे गुरु नानक जी सभु इन में लिखी ॾिनी अखर में, गुरुमुखी अखर में। महाराज जी आज्ञा ॿुधी सभा में हिकिड़ो महिमा नाले सिख जात जो खैरो वेठो हो। तंहिं साहिबनि खे अर्ज़ु कयो त स्वामी सुल्तानपुर में हिकिड़ो भाई टेरो मुखो नाले जात जो खत्री रहंदो आहे। उन्हीअ खे संस्कृत ऐं गुरुमुखी अखर पढ़णु ईंदा आहिनि। उन्हीअ खे घुराए वठिजे। तंहिं ते महाराज खे चयो त तूं वञी कोठे अचेसि। महिमा हुकुम पाए रवानो थियो ऐं सुल्तानपुर में पहुची भाई पेरे खे साहिबनि जी आज्ञा ॿुधाए साण वठी अची साहिबनि वटि हाज़िर कयईं। साहिबनि खे पत्री हथ में ॾेई चयो त भाई हिन जो अर्थ असांखे सम्झाए। हू पत्री हथ में वठंदे ईअं पढ़ी वियो जीअं पाणी झटि पी वञिबो आहे ऐं महाराजनि खे पत्रीअ जो कुल अर्थ सम्झाईं। साहिब मथे ते ॾाढो ख़ुशि थिया ऐं खेसि चयाऊं त हीअ पत्री गुरुमुखीअ में तर्जुमो करे असांखे ॾे। साहिबनि जी आज्ञा पाए भाई पेरे सारी पत्रीअ जो तर्जुमो करे साहिबनि खे ॾिनो। साहिबनि पत्री वठी भाई बाले खे चयो त तूं साहिब नानक देव जन जो जीवन चरित्र असांखे जीअं जो तीअं चई ॿुधाए ऐं भाई पेरे खे आज्ञा ॾिनऊं त तूं सभु लिखंदो वञ। आज्ञा पाए भाई पेरे कागज़ मस्तु तयारु करे हृदय में वाहिगुरुअ जो ध्यानु करे साहिब नानक देव जन जी कथा लिखण जो आरंभ कयो। धन गुरु नानक साहिब की जय।